अस्सलाम वालेकुम सामीन। प्रोग्राम रतيء जी रहाण सां प्रोग्राम जो पेशकार ऐं मेज़बान जबरान ज़ाइब अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। प्रोग्राम जी रवायत असां पंहिंजे महिमाननि खे स्टूडियो में दावत ॾियूं था, उन्हनि जा इंटरव्यूज़ तव्हांखे ॿुधायूं था ऐं हिन प्रोग्राम में असां उन्हनि शख़्सियतुनि खे दावत ॾिनी आहे जिन जो मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ु आहे, पोइ उहो मौसीक़ीअ सां हुजे या लिटरेचर सां हुजे, अदब सां हुजे या उनखां अलावा मुसविरीअ सां या कैलीग्राफी सां हुजे। पर अॼु जेका महिमान शख़्सियत असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहे उहा हिकिड़ी नाम्यारी शख़्सियत आहे ऐं पाण कहाणीकार तोड़े पबलिशर जी हैसियत सां बि पाण कमु कनि पिया। अॼु जे दौर में सिंधी अदब में जेको बि कमु थिए पियो उनखे असां कैटेगराइज़ करे सघूं था। हिकिड़े पासे ॾे सुठो अदब लिखिजे पियो, छपिजे पियो, हिकिड़े पासे अहिड़ो अदब बि छपिजे पियो जंहिंमें किताबनि में सिर्फ़ु वाधारो आहे, उन में उहा क्वालिटी न आहे। जेका महिमान शख़्सियत अॼु असां वटि मौजूदु आहे उनजा मजमूआ बि छपियल आहिनि कहाणीअ जा। गॾु पबलिशर जो मूं हवालो इन जे करे ॾिनो त असां वटि सिंधी अदब जी असां अगरि तारीख़ ॾिसूं था त असां वटि रसालनि जी जेका तारीख़ आहे, रसाला जेके असांखे मिलनि था अदबी बोर्ड खां वठी लैंग्वेज अथॉरिटी, सिंधोलॉजी या उनखां अलावा जेके पंहिंजी महिनत तौरु रसाला छपाइनि था, जीअं गुलकुंदर साहिब जो असां ज़िक्र कयो त अदब रसालो मिले पियो, जीअं असां फ़क़ीर मोहम्मद ढोल जो ज़िक्र कयोसीं अमरता रसालो मिले पियो, ईअं ई साईं जो हिकिड़ो रसालो जेको पाण मुंदवार पब्लिश कराइनि पिया, उहो इंतिहाई महिनत सां उहो कमु थिए पियो। वेझड़ी उनजो हिकिड़ो ताज़ो शुमारो छपिजी रसाले जो असांजे हथनि में आयो आहे। अॼु असां सां गॾु साईं अंवर जोखियो साहिबु असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि। साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे स्टूडियो में आयो। साईं तव्हांजी वॾी महिरबानी, घुरायो ऐं मूंखे मौक़ो ॾिनो। रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते जेको आहे हिकु भेरो अॻे बि अची चुको आहियां मां, जेको आहे कहाणी पढ़ण जे लाइ जेको आहे असांजो महमूद मुग़ल साहिबु सो, पर हिनखे मां 12 साल थींदा, 14 साल। सो तव्हांजी वॾी महिरबानी साईं, तव्हांजी लख लाइक़ तव्हांजा। वॾी महिरबानी साईं। असांजे सामाइन सां तव्हां पंहिंजो तारुफ़ कराईंदव त तव्हांजो जनमु किथे थियो, कहिड़े शहर में थियो? जी जी साईं, मुंहिंजो जनमु जेको आहे उहो लाड़कानी शहर में थियो। लाड़कानी शहर में हिकिड़ो पाड़ो आहे नानूअ जो पधर। अच्छा। इहो सुरिया पधर जे भरिसां जो आहे, शेख मला बि उते भरिसां ई आहे। इन इलाइक़े में जेको आहे मुंहिंजो जनमु थियो। 1 अक्टूबर 1957 में मुंहिंजो जनमु थिए थो। ग़रीब घराणे सां तालुक़ु। मुंहिंजे वालिद साहिबु जेको आहे उहे कारपेंटर आहे, मज़दूर आहे ऐं अॻु में असांजे फैमिली में पहिरियों माण्हू मां आहियां जेको पढ़ियुसि। अच्छा। इन खां अॻु में जेको आहे असांजा जेके वॾड़ा उहे ठुला ॻोठ आहे, ठुला शरीफ़ बि हुनखे चवंदा आहिनि, बुज़ुर्गनि जो बि उते मज़ारूं आहिनि। उन ॻोठ में जेको आहे मुंहिंजो रहायशी, पर पोइ बाद में कंहिं वक़्तु जेको आहे असांजो पर ॾाढो लॾे अची हिते नानू पधर लाड़काणे में अची रहियो जी। ऐं उते जॻह हुई जेका आहे उन में अची रहिया। उहा कची पकी जॻह हूंदी, उहो मुंहिंजो बचपन बि उते गुज़रियो आहे। ऐं मुंहिंजा जेके ॿार आहिनि 2 उहे बि उते, भेनरूं बि मुंहिंजो 4 हुयूं। अच्छा। असांजी फैमिली वॾी, पर जीअं त घर में गुरबत ऐं या शुरू खां रही, इन करे जो वालिद साहिबु असांजो उहो मज़दूर माण्हू, मज़दूर त उन हिसाब सां जेको आहे। पर पोइ बि जेको आहे शाहबाज़ साहिबु मुंहिंजी अमड़ खे जंहिं मूंखे पढ़ायो, माशाअल्लाह माशाअल्लाह। हालांकि मुंहिंजो वालिद साहिबु असल में जेको आहे उन जो नालो मोहम्मद यूसुफ हो, ज़मार मोहम्मद यूसुफ। उहो हिकिड़ो बादशाह कारीगर हो। अच्छा। हा साईं, टकाणकी जो बादशाह कारीगर हो। लाड़काणे जेको वॾे में वॾो पिणु हूंदो हो साईं ख़ादिम हुसैन शाह जो, जी जी बिल्कुलु, उहो बाबे जो ठहियलु आहे। अच्छा। हाणे उनखे जेको आहे कंदा आया पंहिंजो वाधारा, उहो कनि था। बाक़ी उहो बुनियादी तौरु उनजी सेज जेका निकिरंदी आहे 9 तारीख़ ऐं पिणु जेको 10 जीअं ॾींहुं निकिरंदो आहे, उहे बाबे साईं जन जा उहे ठहियल आहिनि। शिकारपुर जा कुझु ताज़िया, ताज़ियनि में उन में तमामु घणो साईं खे मलको हासिलु हूंदो मुंहिंजे वालिद साहिब खे। ऐं उहे रुॻो टकाणी जो कमु कोन कंदा, पर साॻे वक़्तु जेको आहे सुठा उहे फ़नकार बि हुआ। अच्छा। हा, उहे गुल जेके छापे हणिबा आहिनि ताज़ियनि ते या ख़ुदि गुल ठहंदा आहिनि जेके हिन जा साईं मसनूई गुल जेके आहिनि, उहे बि असांजे घर में उहे मूंखे बि ठाहिण वेंदा आहिनि। मूंखे बि बाबे सेखारिया। त बाबे जो इहो त हीउ मुंहिंजो पुटु वॾो आहे ऐं इहो जेको आहे मूंसां गॾु जेको आहे रखाण को कमु सिखे जी। ऐं मुंहिंजो बादशाह जेको आहे धंधो आहे ऐं इन इहो सॼो मूंखे वठे जेको आहे इहो कुझु। पर मुंहिंजी वालिदा पोइ जेको आहे उनजी आॾो अची बीह रही। पोइ मूंखे उन जेको आहे दाख़िल बि जेको करायो शाह मोहम्मद स्कूल लाड़काणे में आहे, हाणे बि आहे, इन वक़्तु बि आहे जी। प्राइमरी स्कूल आहे म्यूनिसिपल जे साम्हूं। उन स्कूल में सुरिया जे पधर जे लॻी आहे, उते मूंखे मुंहिंजी उमिरि दाख़िल करायो। ऐं दाख़िल करण लाइ पोइ मर्द हुजे जेको वठी वञे। पोइ असांजो हिकिड़ो बुज़ुर्ग हूंदो हो जेको गेरेले जो हूंदो हो, उहो बि सुघड़ हूंदो वॾो,
उहो वॾा असांखे कहाणियूं ॿुधाईंदो हुओ, नंढे लाइ यादि आहे मूंखे चङी तरह, बैत ॿुधाईंदो हुओ, छा लथी सघां, त उहो अञा ताईं मुंहिंजे ज़हन में उहो बाबू अर्ज़ मोहम्मद असां हुन करे चवंदा हुआसीं, उहो असां वटि पियो ईंदो हुओ। पोइ उन खे अम्मा वीचारीअ चयो त तूं मुंहिंजे पुट खे वञी दाख़िल कराए, सो पोइ उहो मूंखे वठी वियो हुते। उन हिसाब सां मुंहिंजो नालो हूअं बेसिकली अनवर अली आहे। हा, पोइ पर उहो वरी ॿराड़ी जो माण्हू हो, हुते जो वियो त हुते हलियो त उते जेको हेड मास्टर हो मोहम्मद इब्राहिम जोखियो, उहो बि जोखियो ज़ात जो साईं जेको आहे श्याम वंदा स्कूल जो जेको आहे हेड मास्टर, त उन नालो पुछियो त नालो छा आहे छोकिरे जो, साईं ॿुधायो त अली अनवर, अली अनवर, त अली अनवर लिखिजी वियो। जी बिल्कुलु बिल्कुलु। बहरहाल तारीख़ जेका आहे उहा लिखियल हुई मां वटि, उहा लिखी हुन ॾिनी असांखे। पोइ साईं मूंखे इहो बि यादि आहे त चई त यार हिन जी उमिरि त वॾी आहे, 6 साल खां मथे आहे। अच्छा। पोइ चई त न हिन जी माउ थी चए त इहा ई तारीख़ तव्हां लिखो जेका हुन में आई, चई न त हुनजी मां तारीख़ भला घटि कयां। पोइ तक़रीबन मां सम्झां थो 6.5 सालनि जी उमिरि में मां पहिरें दर्जे में जेको आहे दाख़िल थियुसि 1900 मां सम्झो त 62 में। पोइ 62 खां वठी जेको आहे 67 ताईं वरी जेको आहे प्राइमरी मां वरिती इन ई स्कूल मां, गवर्नमेंट हाई स्कूल लाड़काणो, इते मां जेको आहे 6 दर्जे में दाख़िल थियुसि। 73 में मां मैट्रिक कई गवर्नमेंट हाई स्कूल में। गवर्नमेंट हाई स्कूल में सुठी जेको आहे उते हूंदा उस्तादनि जी जेका टीम हूंदी, फैकल्टी जेका हूंदी, पर जीअं त हाणे मां हिकिड़ो ग़रीब ॿार हुउसि, पोइनि बेंचुनि ते वेहण वारो। असांजे महले में साईं हूंदा हुआ जेको आहे 2 ॼणा जेके आहिनि क्लर्क हूंदा हुआ इरिगेशन में। अच्छा। हा, हिकिड़ो हूंदो हुओ काज़ी नसरुल्ला, हूंदा हुआ ज़ातिया जोखिया हुआ पर उहो काज़ी सॾाईंदा हुआ, उहो क्लर्क हूंदो हुओ। त असां इहे ई पंहिंजे महले में ॾिठासीं, क्लर्क हुआ 2 जिन जा घर बि सुखिया हूंदा, ख़ुशि बि हूंदा, उन्हनि जे घर में जेको आहे साईं बिजली बि हूंदी हुई, असांजे घर में बिजली कोन हूंदी हुई। जी जी। त पोइ मुंहिंजे ज़हन में इहो ई हूंदो त मां बि क्लर्क थींदुसि। अच्छा। हिकिड़ो 12 जी ख़्याल। हा साईं बिल्कुलु। पोइ जॾहिं 8हों दर्जो पास करे गवर्नमेंट हाई स्कूल में जेको आहे इहा ख़बर हूंदी त इहे क्लर्क टाइप बि कंदा आहिनि, टाइप राइटर। अच्छा। त पोइ ॿुधायूं हुते गवर्नमेंट हाई स्कूल में त हिते टाइप राइटर जो बि शोबो आहे, उनखे कॉमर्स चवंदा आहिनि। त मां दाख़िला उते वठंदुसि। पोइ साइंस जी मूंखे ख़बर बि कोन्हे त साइंस या केरु चयो, सम्झाइण वारो कोन हो। सही ॻाल्हि आहे। ऐं ख़ानदान जो पहिरियों छोकिरो हुउसि, ॿिया के पढ़िया बि कोन आहे, त इन करे मूंखे को महले में बि अहिड़ो को कोन हो। वॾे छोकिरा हूंदा हुआ साण, बसि उहे खेॾण में अहिड़ी का ॻाल्हि जेको आहे उहा ज़हन ते न आई। पोइ उहा कॉमर्स में मां जेको आहे दाख़िला वरिती गवर्नमेंट पायलट सेकेंडरी स्कूल में। बिल्कुलु। उते मां जेको आहे 9 ॾहों दर्जो जेको आहे उहा टाइप राइटर मुंहिंजो हूंदो हुओ। उहो पोइ मां उन में, हालांकि मैट्रिक त मुंहिंजी 2nd क्लास में आहे हैदराबाद बोर्ड में, छो जो उन वटि हैदराबाद बोर्ड डील कंदो हुओसीं सॼे सिंध खे। त उन वक़्तु मुंहिंजी 2nd क्लास आई, टाइप राइटिंग जो जेको सब्जेक्ट हो उन में मुंहिंजी डिस्टिंक्शन आई, अञा ताईं मुंहिंजे सर्टिफिकेट ते लिखियलु आहे। उन खां पोइ जेको आहे जॾहिं मैट्रिक पास करे वियसि साईं, त पोइ असांजे महले में ई मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हूंदो हुओ, महाजर दोस्त हो, उन सां मुंहिंजी ॾेठ वेठ थी। उनजे वालिद साहिबु जेको आहे मुनीर ताबा साहिबु, उनजे वालिद साहिबु हूंदो हुओ, उन्हनि जो शाही बाज़ार में दुकानु हूंदो हुओ। दुकानु त न हूंदो हुओ जंहिंखे थड़ो चइजे, पर उते सेट कयलु हूंदो हुओ। अतर जो दुकानु हूंदो, अतर फ़रोश हूंदो। अतर उहो खणी ईंदो हैदराबाद मां, कराची मां, उहो हुते अतर जो दुकानु हूंदो। उहे पढ़ियल लिखियल माण्हू, उनजे घर में लाइब्रेरी हूंदी। अच्छा। पोइ उन मोहम्मद सिराज आलम उन छोकिरे जो नालो हो जी, उन सां मुंहिंजी दोस्ती थी वई। पोइ उन दोस्ती तो ॾिसंदोसि त नमाज़ पढ़णु वेंदो हो। वरी हुन खां पुछियुमि भला नमाज़ छा आहे, छो जो असांजे घर में इहो माहौल घटि हूंदो हो। अम्मा क़ुर पढ़ंदी हुई, बाक़ी वालिद साहिबु जेको आहे उहो ॿाहिरि हूंदो हो। त उन हिसाब सां पोइ चई त नमाज़ बाबा जेको आहे हीअं थींदी आहे, पोइ मूंखे बि सेखार। पोइ वरी मूंखे नमाज़ सेखारी। पोइ नमाज़ पढ़णु मां शुरू खां ई उहो नंढे लाइ खां ई उन मोहम्मद सिराज आलम, पोइ नंढा नंढा किताब बि मूंखे वठी ॾींदो हुओसीं। अच्छा। उतां मूंखे शौक़ु थियो पढ़ण जो जेको आहे, पोइ पढ़ण जो शौक़ु मैट्रिक खां पोइ थोरो वधीक थियो। छो माण्हू उन ज़माने में तव्हां कंहिंखे पढ़ियो असांजे सामीन खे, तव्हां ॿुधायो? हा साईं, उन वक़्तु नंढा नंढा किताब हूंदा, उनजे घर में घणो करे मज़हबी क़िस्म जा किताब हूंदा। अच्छा। पोइ वरी मैट्रिक खां पोइ जीअं ई मां पढ़ियो त मूंखे नसीम मिजाज़ी नावल ॾिनो उन हिकिड़ो। अच्छा अच्छा। पोइ उन सां वरी मुंहिंजो वॾो हिकिड़ो इश्क थी वियो जेको आहे नसीम मिजाज़ीअ सां। पोइ तक़रीबन मां नावल सभई पढ़ी वियुसि। माशाअल्लाह। हा। ऐं पोइ पढ़ण जी मूं ईअं आदत पई, ईअं कंदे वरी पोइ दोस्ती बि थोरी लाड़काणी शहर जे हिसाब सां पोइ अल्ताफ़ बेदार नाले लाड़काणे में शाइर हुयो शेख साहिबु, हाणे उहो कराची में एडवोकेट साहिबु आहे जी।
सो उन मूंखे वरी जेको आहे सिंधी किताब पढ़णु शुरू कया। उन संदसि घर में वॾी लाइब्रेरी शेख हयात जा जेकी पहिरीं शुरूआती मजमू आहे उते मां पढ़िया। उन खां पोइ ॾाढो मुतासिर थियुसि मां जेको आहे सिंधी अदब खां बि। पोइ ईअं वरी सिंधी अदब खे पढ़ण बि जेको आहे शुरूआत में मां जेको आहे उर्दू अदब पढ़ियो। उर्दू जेके किताब पढ़िया, पर पोइ वरी जेको आहे पोइ उतां ई वरी जेको आहे पंहिंजो हिकिड़ो रिसालो निकिरो पियो शागिर्द साईं। अच्छा, शागिर्द रिसालो इहो निकितो आहे जेको आहे 70s जे ज़माने में। जी साईं। पोइ वरी उन में जेको आहे उनजो एडिटर हूंदो निज़ामुद्दीन मेमण साहिबु, जेको अॼुकल्ह मेहराण अकेडमी शिकारपुर में आहे, उहो उनजो एडिटर हूंदो। अच्छा, हा, उन सां मुलाक़ात थी। उनखे चयमि तव्हां रिसालो कढंदा आहियो, चईं तव्हां बि लिखो, लिखी ॾियो मज़मून। पोइ वरी कचो फको हिकिड़ो मां मज़मून लिखियो, उन छापे छॾियो। उहो पहिरें मज़मून मुंहिंजो उते छपियो। छा उमिरि तव्हांजी? उमिरि उन वक़्तु मां सम्झां थो मां 9 थो पढ़ां, साईं 9 दर्जो थो पढ़ां। ऐं उमिरि हूंदी मां सम्झां थो इहा जेका आहे माना इहा 72 सम्झो साईं, 12-13 साल पहिरें मज़मून उते उते मुंहिंजो छपियो। उहो मज़मून मां ॾिठो त वरी पोइ मां घर में पंहिंजी अम्मा खे ॾेखारियो, भई मिरुनि खे ॾेखारियो, माइटनि खे ॾेखारियो, पाड़े वारनि खे ॾेखारियो, मुंहिंजो मज़मून छपियो। ख़ुशी जी ॻाल्हि आहे साईं, पहिरीं तख़लीक़ छपिजे साईं, त वरी ख़ुशी थी। पोइ उतां पोइ थोरो मूंखे जेको आहे हिन तरफ़ त लिखण जो बि जेको आहे बसि 1974 में मां वरी पहिरीं कहाणी लिखी आईनो रिसालो कोन करंदो जी, उन्हनि उनखे छपे छॾियो। उहा कहाणी उहा छपिजी वई त वरी पोइ मन वधी वियो लिखण ते। पोइ मां तेज़ीअ सां लिखियो साईं, ॾाढो तेज़ीअ सां लिखियो। ऐं मां सम्झां थो त पोइ जेके मां कहाणियूं लिखियूं पोइ उनजो तइदाद मां 200 खां मथे आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह। पर हाणे मूंखे उनजो रिकॉर्ड घटि आहे। हाणे रुॻो मूंखे उहो असल में लॾ पढ़ण एॾी थी आहे साईं। जी जी, लाड़काणे खां आयासीं पहिरीं हैदराबाद, वरी हैदराबाद खां कोयटा, वरी कोयटा खां गुडू खां वरी लाहौर 3 भेरा अचणु वञणु। त उन में जेको उहे असां किताब त कुझु संभालियासीं, पर इहे शयूं पोइ मूंखां संभालजी न सघियूं। पर जेके शाया थी वियूं उहे मूं वटि आहिनि। सही, उहे मूं वटि तक़रीबन उहे मां सम्झां ॻणियमि त 60 खनि मूं वटि आहिनि उनजो। पर 200 खां मथे मां कहाणी लिखियूं माशाअल्लाह, जेके छपियूं बि। हाणे उहे हूंदियूं रबर डाइजेस्ट में हूंदियूं, त घणी मुंहिंजो उते छपियूं साईं। रबर डाइजेस्ट, सिंधी डाइजेस्ट निकिरंदी हुई। पोइ वरी बाद में मेहराण, नई ज़िंदगी, इन्हनि में बि छपियूं। उतां शयूं मिली सघनि थियूं, उतां मिली सघनि थियूं, उतां जे कलेक्ट कजे। पर वरी नौकरीअ में एॾो मसरूफ़ रहियसि जो इन तरफ़ तवजो सफ़ा न थी सघियो। बसि इहो बि शुक्र आहे 83 में साईं ज़ुल्फ़कार राशिदी साहिबु हूंदा हुआ, उहे ज़ैब साहिब जन सां बि तमामु घणो अचणु वञणु हूंदो हुओ। ज़ैब साहिब वटि बि घणा ईंदा हुआ। उन्हनि बि पोइ मूंखे जेको आहे हिमत ॾियाराई रिसालो कढ, रिसालो ज़बरदस्त। सो मां चयोसीं बिल्कुलु रिसालो कढंदासीं, तव्हां मुंहिंजी हेल्प कयो, चयो हिननि खे अदीबनि खे त मूंसां। पोइ साईं हिकु अदीब खे बाक़ाइदे फरहान होटल में रहंदा हुआ। अच्छा, पोइ उते हिकु अदीब खे ख़ासि तौर ते मदद अली सिंधी साहिबु हुनजो तमामु घणो हुजाए थो दोस्त हूंदो। उन ते चयो त बिल्कुलु मां जोखियो जी मदद कयां थो, मां हिनखे पाण बि लिखी थो ॾियां, ॿियनि बि लिखाए बि ॾियां थो। असल में हीअं थियो न साईं, शुरूआत खां वठी मां जेको लिखियुमि पए उहो लिखियुमि पए रहबर डाइजेस्ट। उन वक़्तु दौर में 70s जे ज़माने में जेको आहे बदधुरियूं हूंदियूं साईं सिंधी अदब में, भला सफ़ा वाज़े हूंदियूं। हाणे त कोन्हे को घटि आहे। उन वक़्तु जेको आहे इहो हूंदो सोणी रिसालो हूंदो, बिल्कुलु इहा हूंदा, इहे हिकु तरफ़ हूंदा। ॿिए तरफ़ वरी हूंदा हुआ जेके आहे रबर जा अदियूं हुआ साईं, अहिड़े क़िस्म जा रिसाला, आईनो, वींजार, इहे वरी हूंदा हुआ साॼी धुर जा रिसाला। अच्छा अच्छा। पोइ जेको माण्हू उते छपिजी वियो होॾे न वेंदो, क्रॉस न कंदो। ईअं जेको आहे असांजा तमामु हिकिड़ा जेके इंतिहाई जेके आहिनि बहितरीनु कहाणीकार लाड़काणे जा 2 साईं। हिकिड़ो अशफाक अंसारी, बिल्कुलु बहितरीनु कहाणीकार, बिल्कुलु बिल्कुलु। अनीस अंसारी साहिब जो बिल्कुलु साईं वॾो घराणो आहे, सॼो अदबी घराणो आहे, इख़लाक़ मूंसां गॾु पढ़ियो आहे माशाअल्लाह। उहे 2 ॼणा छोकिरा जेके आहिनि, हिकिड़ो इहो, ॿियो अमान राही, अमान मेमण, इनायत जो भाउ जी, उहो अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी में हाणे रिटायर थियो आहे जी। उहो असीं बहितरीनु कहाणी लिखंदो, बहितरीनु। उहे कहाणी माना सुहिणी जे तारिक अशरफ जॾहिं पढ़ी त चई यार हीअ कहाणी त तमामु मुंहिंजे सुहिणी जे छपण जहिड़ी आहे। बसि हिकिड़ो ई असांजो हुयो दोस्त रोशन अली तुनियूं यार देरे जो, उहो 2 पासे छपबो हुयो घणो करे। पर पोइ जेके दोस्त उते छपिजी आया रहबर में जी, त पोइ उहे वरी पोइ साॼी धुर धिकजी विया सम्झो। बिल्कुलु बिल्कुलु थिए थो फ़र्क़ु, ग्रुप बि कोन हो, कुझु बि कोन हो। पोइ सिंध रिसालो जेको कढियो मां इन में उन शइ खे जेका मां इहा अहसासी महरूमी महसूसु कयमि त भला मुंहिंजी कहाणी सुहिणीअ में छो न छपी, सोजरे में छो न छपी, इन करे न छपी त मां हुते छपियुसि। पोइ सिंध रिसालो जेको साईं 83 में कढियोसीं नी,
उन में ऐलान ई मां इहो कयो सभु जेको सिंधी अदब कमु कंदो ख़िदमत कंदो ऐं वाकई उन ते असां ऐं उहा दाद बि मूंखे हिते ई मिली त बाबा बिल्कुलु तूं जेको कढे थो परचो उहो निज अदबी थो कढे ऐं अदबी शयूं जेके आहिनि मेरिट ते ॾिए थो त उन हिसाब सां उनजा असां बदकिस्मत सां 7 पर्चा कढी सघियासीं उन दौर में पर उन खां पोइ मुंहिंजी जेका नौकिरी हुई उहा नौकिरी ज़ाहिर आहे उहा तव्हांजी ॾाढी मसरूफ़ियत वारी नौकिरी मुलाज़मत तमामु मसरूफ़ियत रहे एतिरे ताईं जो साईं 4 बजे ऑफिस ख़तमु थींदी आहे न मां 8 ईंदुसि हा साईं बिल्कुलु मसला मसाइल ॿिया रहियल जेके आहिनि उन्हनि खे उन करे उन एडमिनिस्ट्रेशन जो माण्हू घटि में घटि चीफ इंजीनियर सां हूंदी या GM सां हूंदी माना वॾी ऑफिस त उतां जो सॼा मसइला मुंहिंजे मथां हूंदा त पोइ मां अदब खे टाइम घटि ॾेई सघियुसि 83 खां पोइ जेको आहे हाणे तालीमी सफ़र खे असां जारी था रखूं था फर्स्ट ईयर इंटर तव्हां किथां कई उन खां पोइ ग्रेजुएशन तव्हांजी यूनिवर्सिटी साईं हा बिल्कुलु उते ईंदुसि पर मां ज़िक्र करणु चाहींदुसि प्राइमरीअ में जेके उस्ताद मुंहिंजा ज़रूरु 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 जॾहिं मां उते दाख़िल थियुसि शाह मोहम्मद स्कूल जी साईं लाड़काणे में त उते जेको आहे हेडमास्टर त मां ॿुधायमि त मोहम्मद इब्राहिम जोखियो नाले सां हूंदो जी साईं पर उते जेको मुंहिंजो उस्ताद पहिरें जमायत में थियो जी भगवान दास अच्छा वॾो बहितरीनु उस्ताद हूंदो सुरनि जे पधर में हुनजो घरु हूंदो हुनजो पुटु राजू हूंदो उहो बि असांजो क्लास फेलो हूंदो पर हुनजो जेको पढ़ाइण जो अंदाज़ जेको इंतिहाई सख़्तु माण्हू हूंदो एतिरे ताईं सख़्तु हूंदो त रुॻो माना चवंदो त अनवर त माण्हूअ जो सम्झो ताईं साह निकिरी वेंदो साईं वॾो भउ हुयो न हुन ज़माने में उस्ताद खां बिल्कुलु बिल्कुलु त उन हिसाब सां जेको आहे उहो असांखे मूंखे यादि आहे उहो पहिरियों क्लास जेको आहे शाह मोहम्मद स्कूल पको स्कूल आहे जी साईं पको स्कूल आहे पका जेके कमरा ठहियल आहिनि पर असांजो जेको पहिरें दर्जे जो साईं भगवान दास जो क्लास हूंदो उहो हीअं ॿाहिरि जेको आहे सुरनि जे पधर वारे पासे ॾों जेको आहे हिकिड़ी झूपड़ी ठहियल हूंदी उते हूंदो खुलियल जेको आहे मथां जेको आहे काननि जी छित हूंदी उते असां वेही पढ़ंदा हुआसीं ऐं बेंचूं हूंदियूं उहो जेके पुराणी जेके बेंचूं न हूंदियूं आहिनि उन्हनि ते वेही असां उते पढ़ंदा हुआसीं उहो हिकिड़ो अज़ीम उस्ताद हुओसीं जंहिं पहिरियों जमायत मूंखे पढ़ाई अखर मूंखे सेखारिया मां हुनजो तमामु घणो अॼु ताईं बि मां जिथे बि हूंदो अलाह कंदो त उहो सुखियो हूंदो उन सां हेतिरे ताईं जो जॾहिं मुंहिंजी दाख़िला जी ख़बर मुंहिंजे वालिद साहिब खे पई छो मां तव्हांखे ॿुधायांव त मुंहिंजो अमड़ मूंखे दाख़िल करायो बिल्कुलु पोइ उहो हिकिड़े ॾींहुं हुन सां वेहणु आयो बाबू मुंहिंजो त तूं मुंहिंजे पुट खे दाख़िल छो कयो अच्छा मां त दाख़िल न कयो मूं त पढ़े थो पर हुन साईं को बि ॻाल्हि महसूसु न कई मां सोचियो त मुंहिंजो बाबू हिन सां वेहणु आयो आहे ॾंद चके न अथई शायदि मूं ते सख़्ती कंदो पर मूं ते हुन का सख़्ती न कई मूंखे रहंदो हुन घुराए मुंहिंजे मथे ते हथु बाबा का ॻाल्हि कोन्हे का तूं पाण में पंहिंजो जेको आहे ध्यानु लॻाए कुझु बि कोन्हे तुंहिंजो बाबू आयो बसि मूंसां ॻाल्हाईं पर मां त ॾिठुमि थो विड़े पियो हुन सां एॾो हिकिड़ो अज़ीम उस्ताद मूंखे साईं पहिरीं जमायत में मूंखे उहो शख़्स मिलियो जेको आहे ॿिए दर्जे में हूंदो साईं अली गोवर साहिबु उहो बि हाणे गुज़ारे वियो आहे 3 में हुयो साईं जुमा ख़ान शेख उन जो घर बि उते ई असांजे घर जे भरिसां ई हूंदो हुओ तमामु वॾे आवाज़ में उहो नातूं बि पढ़ंदो हुओ वॾे आवाज़ में उहो तक़रीरूं बि कंदो हुओ ऐं उनखे वॾी मज़हबी मालूमात हुई साईं जुमा ख़ान शेख साहिब खे उहो बाद में जॾहिं हिकिड़े भेरे मां 93-94 जी ॻाल्हि आहे मां लाड़काणे में घर पे वरितमि जेको आहे उन ई महले में जेको मुंहिंजो पहिरियों महलो हो त उते पोइ ख़बर पई त साईं जुमा ख़ान शेख साहिबु उन वटि घरनि जो कमु करे पियो दोस्तनि ॿुधायो त साईं उहो जुमा ख़ान शेख आहे उहो इहो त मुंहिंजो उस्ताद आहे त उहो साईं उहो 3 दर्जो मूंखे उन पढ़ायो साईं ऐं 4 दर्जो फ़क़ीर मोहम्मद कलोड़ो साहिबु हूंदो उन हिकिड़ी टंग मुकमिल न हूंदी साईं उन ते उहो जेको हुनखे हिकिड़ी ठहियल हूंदी काठ जी हिकिड़ी ठहियल हूंदी घोड़ी उन ते उहो हलंदो हो ऐं उहो मूंखे यादि आहे त रहंदो हो साईं जेको आहे अलीगोराबाद में हिकिड़ो आहे महलो सामटिया रोड उते साईं जेको रहंदो हो ऐं उनजो ॻोठु शायदि लाड़काणे शहर खां परे हूंदो पोइ इहो जुमे ॾींहुं शाम जो हले वेंदो हो पर 5-6 ॾींहं उते हो सामटिया रोड ते हिकिड़ो दुकानु हूंदो दुकान ठहियल हूंदा 7-8 उन में हिकिड़े दुकान में उहो उते रहंदो उतां उहो ईंदो उनखे टांगे वारो हिकिड़ो खणी ईंदो डेली उतां खणी ऑफिस पहुचंदो ईअं प्राइमरी तारीख़ पूरी करे वरी पोइ वियासीं साईं हुते असांजे गवर्नमेंट हाई स्कूल लाड़काणे में गवर्नमेंट पायलट स्कूल जो वरी हुन वटि वॾो चार्म हूंदो सर मशहूरु स्कूल आहे तमामु वॾा माण्हू हुन में पढ़िया आहिनि जी उते वरी पोइ दाख़िल वञी थियासीं 7-8 में मां उते वियो आहियां मैट्रिक जॾहिं मां कई त पोइ पढ़ाई जी तरफ़ तमामु घणो जेको आहे मुंहिंजो ध्यानु हले पियो जी पोइ मां बाक़ाइदे क़ुर शरीफ़ जा जेके तर्जुमान पोइ तफ़सीरूं इहे बि पढ़ियमि
ऐं साॻे वक़्तु जेको आहे सॼो लिटरेचर जेको घणो करे कार्ल मार्क्स जी दास कैपिटल या इहे शयूं इहे बि मां पढ़ियूं साईं। बर्ट्रांड रसल खे पढ़ियोसीं। लाड़काणे मोने वटि पोइ असांजी दोस्ती थी वई मोहतरम कुर्बान अली बुक्टी साहिब। जी 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 उहो तमामु वॾो हिकिड़ो जेको आहे आलम फाज़िल शख़्स हो ऐं महला मोहम्मदपुर में हुन उहा जॻह हुते रहंदो हो। पर उहा जॻह छा हूंदी किताब बसि हूंदा भरिया पिया हूंदा हेठि मथे जेको चओ पूरो किताबनि सां भरियो पियो हूंदो कट जे हेठां कट जे मथां। हा उन शख़्स खे असां ॾिठोसीं। पोइ उनखे ॾिठोसीं त पोइ पढ़ण जो शौक़ु पैदा थियो। पोइ वरी इंटर जेका मां कई उहो वरी तव्हांखे मां ॿुधायो त 73 में मां मैट्रिक पास कई न। जी साईं। मैट्रिक मां तव्हांखे ॿुधायो त उहो टाइप वारे हुन में मां कयमि कॉमर्स में कयमि त मूंखे उन टाइपिंग जे करे मूंखे नौकिरी मिली वई। नौकिरी मूंखे चयो नौकिरी करणु तमामु ज़रूरी हुई छो त मुंहिंजो घर जेको आहे उहो तमामु उनखे ज़रूरत हुई मुंहिंजी। पोइ मां जेको आहे उहा नौकिरी कई। कहिड़े खाते में साईं? इहो बिल्डिंग्स डिपार्टमेंट। अच्छा। वरी उते जो वियासीं त उते रज़ा अकमर वाजिद इहे सभई उते मौजूदु आहे। भई अदबी लॾे सां उन सां हुते जेको आहे उथण वेहण ॿियो टियों सिंधी अदबी संगत उन फाल न हूंदी हुई। अच्छा। न फाल न हूंदी ईअं बसि माण्हू वेही निशिस्तूं कंदा। पोइ वरी असां हुते लाड़काणे में जेको आहे जॾहिं मां मैट्रिक खां पोइ क्लार्की शुरू कई हुते बिल्डिंग्स डिपार्टमेंट में त उन वक़्तु साईं चांडका मेडिकल कॉलेज जो बुनियादु पइजी चुको हो। ऐं चांडका जी हिकिड़ी डिवीज़न हूंदी ऐं बिल्डिंग डिपार्टमेंट जी अलॻि डिवीज़न ठाहियूं। हूअं त बिल्डिंग डिपार्टमेंट जी डिवीज़न हूंदी हुई लाड़काणे में तमामु पुराणे दौर खां वठी। पर हिकिड़ी ॿी डिवीज़न बि हुते विहारियूं माना हिकिड़ो ॿियो इंजीनियर बि हुते विहारियूं जेको चांडका खे ठाहे पियो। ऐं RRI ॾोकरी राइस रिसर्च इंस्टीट्यूट ॾोकरी ऐं हॉस्पिटल इहे 3 प्रोजेक्ट उन खाते ठाहिया। उन में मां हुअसि क्लार्क। पहिरीं मां हुते भर्ती थी वियसि। उहा भर्ती में मुंहिंजी मेरिट ते थी साईं। उहो वॾो किसो आहे। ECA जी चार्ज ॾिनी ECA एस्टेब्लिशमेंट क्लर्क माना उन ते कम अज़ कम जेको आहे हेड क्लर्क लेवल जो माण्हू हूंदो आहे। मां त हुअसि जूनियर क्लर्क। पर मूंखे हुन पोइ चयो त हे छोकिरो जेको आहे तमामु चङो आहे ड्राफ्टिंग में करे थो वञे। छो जो मां किताब पढ़ंदो हुअसि त पोइ अंग्रेज़ी बि वठियो मां घणो करे जेको आहे करे वेंदो हुअसि। पोइ मां वञी जेको आहे इहो इंटर जो फार्म वञी भरायो मां साईं 77 में। 77-78 में मां इंटर पर प्राइवेट सचल सरमस कॉलेज हूंदी हुई लाड़काणे में। साईं मोहसिन चन्ना साहिब उन जी कॉलेज हूंदी प्राइवेट कॉलेज हूंदी। उहे 2 साल मां कढिया त रिज़ल्ट जेका आई उहा सॼे सिंध में मुंहिंजी 2nd पोज़ीशन। हाणे उहो तव्हांखे मां अर्ज़ु कयो त उन वक़्तु हैदराबाद बोर्ड जेको आहे सॼे सिंध बिल्कुलु कंदो जी जी। त उहो तक़रीबन मुंहिंजी 2 पोज़ीशन फर्स्ट क्लास 2nd पोज़ीशन आई। पोइ वरी 80 में मां BA कई। BA बि प्राइवेट कई। पहिरीं पार्ट 1 ॾिनमि पोइ पार्ट 2 ॾिनमि। पार्ट 2 ॾिनमि त उहो बि मुंहिंजी फर्स्ट क्लास में आई। उन खां अॻु वरी अदीब सिंधीअ जे इम्तिहान में वेठुसि। अदब जे हिसाब सां अदीब सिंधी फर्स्ट डिवीज़न 2nd पोज़ीशन उन में बि आई। त इहे 2 पोज़ीशन बि मुंहिंजे कैंडिडेट ते आहिनि जेके आहिनि तालीमी रिकॉर्ड ते। पर मैट्रिक में जीअं त हाणे पोइ बेंच ते वेहंदो हुअसि तव्हांखे त उहो मुंहिंजो 2nd क्लास में बाक़ी इंटर ऐं BA। उन खां पोइ वरी MA न करे सघियुसि। बदकिस्मती इहा आहे 80 में इश्तिहार आयो हिकिड़ो त जॉइन वापडा एज सेक्शन ऑफिसर डान में इश्तिहार आयो। पोइ मां वापडा में हालांकि मां CSS जी तयारी कंदो हुउसि। पर उहो जो इश्तिहार अची वियो त मां दरख़्वास्त मोकिली त उन्हनि मूंखे रिटन टेस्ट लाइ घुरायो ऐं कुझु न ॿुधायो। कुझु साईं हुननि न ॿुधायो त छा हूंदो सिलेबस कहिड़ा सुवाल ईंदा। पोइ जेको हिते ई मां जेको आहे वाटर बैंक कॉलोनी जेको बैडमिंटन हॉल आहे हाणे बि आहे हिते ई अची मां इम्तिहान ॾिनो हुयो। ऐं जस्ट इम्तिहान उहो हुयो मुंहिंजे ख़्याल में त 1981 में मार्च जी 4 तारीख़। ऐं 4 फरवरी उन ई साल मुंहिंजी शादी बि थी हुई। माना शादीअ जे 1 महीने खां पोइ मां हिते इम्तिहान अची ॾिनो रिटन टेस्ट। उहो क्वालीफाई थी वई त हुननि मूंखे लाहौर इंटरव्यू लाइ घुरायो। इंटरव्यू में क्वालीफाई करे वियुसि मां। सिंध मां 2 छोकिरा थिया। उन वक़्तु मेरिट ते वापडा में 17 ग्रेड ऐं डबो मेरिट ते खणंदा आहिनि बिल्कुलु जीअं CSS जी लेवल जी हूंदी आहे कमीशन जी उन जा। त उहे 2 असां थियासीं। हिकिड़ो मां थियोसि हिकिड़ो शेर मोहम्मद मेमण थियो जेको ऑलरेडी बैंक ऑफिसर हो। पोइ उहो छॾे वियो। पोइ उन जाइ ते वरी पोइ जेको 3 नंबर ते हुयो सिंध जे सीनियर ते मिस्टर चांडियो साहिबु अब्दुल गनी चांडियो साहिबु असांजो दोस्त बि हुयो मरो हाणे गुज़ारे वियो। पोइ वरी उन खे ऑर्डर मिलियो त ईअं जेको आहे पोइ नौकिरी में लॻी वियासीं 1981 खां वठी।
नौकरीअ में त जेको आहे पहिरीं पोस्टिंग मुंहिंजी हिते थी साईं हैदराबाद में GSC में, पोइ वरी मुख़्तलिफ़ पोस्टिंग थींदियूं रहियूं, पर अदब सां वास्तु वरी हैदराबाद में जो 81 में शिफ्ट थी वियासीं न साईं, त अदब सां वास्तु वरी थोरो अञा वधीक थी वियो। मर्कज़ हो न साईं हैदराबाद मर्कज़ हो, हिते कॉन्फ्रेंसूं बि थींदियूं हुयूं, हिते अदब चेंज थी, पर लाड़काणे में बि सुठो अदबी माहौल मिलियो साईं, हिते बि सुठो अदबी माहौल मिलियो, छो त हिते जेको आयासीं त नई ज़िंदगी उन वक़्तु आबिद लगारी वटि हूंदी उरूज ते हुयो, ऐं नई ज़िंदगी याफ़ीस हूंदी 8 नंबर लतीफ़ आबाद मेन रोड आहे जेको 8 नंबर, हिते हिन याफ़ीस हूंदी। साईं शहबान बख़्त साहब हिकिड़ो तमामु हिकिड़ो नफ़ीस इंसान, नाज़ुक इंसान ऐं बहितरीनु शाइर, बहितरीनु अदीब, जेको मौलाना अब्दुल वाहिद सिंधी असां जेको आहे उन जो चेड़ियल हो साईं शहबान बख़्त साहब, ऐं उन जा छा टेक्निक्स हुआ, पब्लिकेशन जा टेक्निक्स मां उन खां सिखिया। अच्छा जी त उहो माण्हू उते रहंदो हो शाम जो, उन में नई ज़िंदगी याफ़ीस में ई रहंदो हो, स्किन माण्हू हूंदो ऐं हूंदो असांजे कश्मीर जो हूंदो हो साईं, त इन करे पोइ हिते रहंदो हो वीचारो, ऐं पोइ उते असांजी शाम जो उन सां ज़रूरु कचहरी थींदी, ऐं पोइ आबिद साहिबु हूंदो हो, उन खां पोइ जेको आहे दुर मोहम्मद कमाल उते ईंदो हो, अहसन हाशमी। तव्हांजा साईं पंहिंजा घणा किताब? हा साईं, हेल ताईं मुंहिंजा जेके कहाणी जा मजमूआ उते 2 आहिनि साईं, हिकिड़ो पंजाबी परावा ऐं ॿियो ग्रीन हाउस, उन में जेके मुंहिंजियूं कहाणियूं तक़रीबन मां सम्झां थो त मां ॻणियूं त 36 खनि कहाणियूं इहे असांजी प्रिंट थियल आहिनि, ऐं ॿियो उन दौर में जेको मुंहिंजो मां हिकिड़ो कमु कंदो हुउसि साईं, त जंहिं रिसाले में मुंहिंजो कहाणी छपी उहे 2 कापियूं वठंदो हुउसि, हिकिड़ी रखी छॾींदो हुउसि रिकॉर्ड लाइ, हा हिकिड़ी वरी मां उहो कटिंग कंदो हुउसि, कटिंग करे ऐं हिकिड़ो किताबु ठाहियो, उन किताब में जेको अच्छा पना हूंदा उन्हनि ते चिंबड़ाए छॾींदो हुउसि, उहो मूं वटि आहे, अॼु बि असां कयूं था, अॼु बि कयूं था न, अॼु बि असां कयूं था, बिल्कुलु कयूं था। त उहो मूंखे इशफ़ाक़ ई ॿुधायो, इशफ़ाक़ अंसारी, त बाबा हीअं महफ़ूज़ कर पंहिंजी कहाणियुनि खे, छो जो इहे रसाला गुम थी वेंदा, बिल्कुलु ऐं वाक़ई उहे रसाला गुम थी वियासीं, त पोइ उहे मूं वटि महफ़ूज़ आहिनि, उहे मां सुबुह बि ॾिसां पियो कॾहिं ॾिठमि, त उन में बि मां सम्झो 40 वारो 45 कहाणियूं उन में बि पयूं आहिनि, पर उन्हनि में कुझु हिननि में छपियल आहे किताबनि में। ऐं ॿियो साईं मां तर्जुमो हिकु ॿ कयो किताब, हिकिड़ो त मां कयो पिरन जी पचार, हिकिड़ो किताबु आहे मोहम्मद मुसा भुट्टो जेको आहे, हिकिड़ो माण्हू आहे साईं, हिन में ग़ुलाम मोहम्मद जोहर खट्री मीरपुर बठेरे में, उनजो वालिद साहब वॾो शौक़ीन हो, उहो हर अख़बार वठंदो हो, उन वटि 100 साल जूं अख़बारूं हुयूं साईं, 100-125 साल जूं सिंधी अख़बारूं सभु जेके बि निकितियूं, जेको इस्लाह जेको आहे, कुर्बानी ऐं जेको आहे सितारा सिंध जेका सकर में कढंदा, हीअ पंहिंजो राशिदी बिरादरान, इहे सभु ई अख़बारूं उन वटि हुयूं, उन जोहर खट्री वटि। पोइ उनखे ख़बर पई मोहम्मद मुसा भुट्टे खे त इन वटि अख़बारूं आहिनि पुराणे 100 साल जूं, पोइ उते वञी हीअ 2 महीना रहियो, उतां रही वञी उतां मज़मून उहे शख़्सियतुनि ते लिखी, मिसाल अब्दुल मजीद सिंधीअ ते लिखी, ॿिया जेके बि उन वक़्तु अकाबरीन हुआ, मौलाना सिंधी उबैदुल्लाह सिंधी, उन ते मज़मून लिखियईं, पर उहो लिखियईं उन उर्दूअ में, छो त मोहम्मद मुसा भुट्टो उर्दू जो राइटर आहे, हा उहो मदरसनि जो पढ़ियलु आहे न साईं, त उहो सिंधी न लिखी सघंदो आहे, उर्दू में लिखंदो आहे, पोइ सिंधीअ में वरी उन तर्जुमो, पोइ उन उहो मज़मून जो उहे छपिया त ॾाढा उहो बहितरीनु मज़मून, पोइ मां हुनखे चयो त साईं हीअ त सिंधी में अचणु खपनि, बिल्कुलु अचणु खपनि, पोइ उहे मां तर्जुमो कया। उहो किताबु वॾो आहे, 500 सफ़े किताबु आहे, उहो उनजा 3-4 एडिशन अची चुका आहिनि, उन किताब जा नाला पिरन जी पचार, सुठो किताबु आहे, उहो तव्हांखे मोकिले ॾींदुसि, मूं वटि आहे 1 कापी हुनजी। ऐं ॿियो जेको किताबु हिकिड़ो ताज़ो मां मेहराण अकेडमी वारनि मूंखे ॾिनो, त उहो जेको आहे हुनखे तर्जुमो ॾिसो नज़रसानी बि कयो, उहो बि प्रिंट करे हुन कयो। ऐं हिकिड़ो किताबु ॿियो को तसौफ़ ते आहे, उहो मुंहिंजे हथ में आहे, उहो तर्जुमो कयां थो ईअं बसि। ऐं ॿियो शागिर्द रसालो साईं, उन 70s जे दौर में कुझु वक़्त लाइ मां हुनजो रहियो आहियां असिस्टेंट एडिटर, ऐं वरी कुझु वक़्त लाइ मां सिंधी डाइजेस्ट हितां निकिरंदी हुई, उनजो बि मां असिस्टेंट एडिटर रहियो आहियां, उनजो अयूब अंसारी एडिटर हूंदो कंबर जो, उन सां बि मां कमु कयो आहे, इहो 70s जे ज़माने जी ॻाल्हि थो ॿुधायां। ईअं बसि जेको मौक़ो मिलियो आहे त कंदा रहिया आहियूं, ऐं शौक़ु बि आहे पंहिंजो साईं अदब सां जेको आहे। 2 नावलनि जो तव्हां ज़िक्र कयो जेके अणछपिया पिया आहिनि साईं, 2 नावल, ऐं हाणे ज़रूरु मां उनजी छपाइण जी कोशिशि, उनजा मौज़ू बि ॿुधाईंदो। असां मौज़ू उन्हनि जो हिकिड़ो त मुंहिंजी पंहिंजी ज़िंदगी आहे, हिकिड़ो त मुंहिंजी जेका पंहिंजी ज़िंदगी गुज़री, ऐं लाड़काणो शहर उन दौर जो तव्हां कीअं ॾिठो, उहो कीअं ॾिठो, छो त हाणे उहो लाड़काणो आहे ई कोन, उन दौर में जेको आहे लाड़काणे में विच शहर मां हिकिड़ो
घाड़ वाह जेको आहे उहो वहंदो हुओ साईं, उनजो उरूज, उहो उरूज असां ॾिठोसीं साईं। हालांकि हाणे कोन त मां नंढो हूंदो हुउसि, छो त असांजो घर जेको नानू पधर में हूंदो हुओ, नानू पधर में शेख महल में रोड क्रॉस करे हीअं जो थिबो हुओ त घाड़ वाह हूंदो हुओ बिल्कुलु। ऐं घाड़ वाह ते जेको आहे लाड़काणे शहर जा सभई जेके आहिनि पंहिंजो खटरी हज़रात जेके कपिड़ा धोईंदा, धोबी हज़रात, उहो उते वञी धोईंदा। उहो माना एतिरो पाणी हूंदो हुओ साईं हुन में, उते धोईंदा। ऐं उते फेस्टिवल बि लॻंदा हुआ। उन घाड़ वाह जो हिकिड़ो पासो जेको आहे सॼो गुल हूंदो, मतिलबु मूंखे मुतासिर कंदा हुआ। लाड़काणे जा नज़ारा, लाड़काणे जा जेके आहिनि उहे शामूं, लाड़काणे जी गर्मी ऐं लाड़काणे जी जेके आहिनि उहो ऊंदहि हूंदी, असांजनि जेके ग़रीब माण्हू उन्हनि जी ऊंदहि हूंदी साईं। ऐं मूंखे चङी तरह यादि थो पए त जॾहिं 1964 या 65 में मुंहिंजी वॾी भेण जी शादी थी, भरिसां जेको तव्हांखे ज़िक्र कयमि काज़ी साहिबान जेके हूंदा, क्लर्क जेको हूंदो, उन्हनि पोइ असांखे हिकु ॿ बल्ब ॾिनो उधारो शादीअ जे करे त रोशनी हुजे। पोइ असांजे ॻोठ में जेके मिट माइट जा जेके आया त उहो बल्ब जो लॻो त मां पाण खे माना वॾो ख़ुशनसीब माण्हू पियो सम्झां ऐं वञी लहे पियो कयां। ॾिसो हाणे उन ज़माने में तव्हांजे बल्ब लॻो त ख़ुशी थी, ऐं हुन खां पोइ तव्हांजी सॼी ज़िंदगी हिकिड़े अहिड़े इदारे में गुज़री जो तव्हां ॿियनि खे लाइट पिया ॾियो, बिजली पिया ॾियो। बसि कुदरत खे कोई पसंदि अची वई। ॾाढो सुठो साईं। ॿिए नावल जो ज़िक्र कंदव त उनजो मौज़ू छा आहे? हा साईं, ॿिए नावल जो मौज़ू बि जेको आहे माशरती बि आहे ऐं रोमांटिक बि आहे। माना ईअं सम्झो त लव स्टोरी हिकिड़ी जेका आहे उहो बि तमामु सुठो नावल आहे। उन हीरो जी महरूमियूं, वरी जेके हीरोइन आहे उहा वॾ घराणी आहे थोरी, उहो बि तक़रीबन आहे माहौल उहो ई लाड़काणे शहर जो ॾेखारियल आहे। त उहो ॿियो नावल उहो आहे। उहा स्टोरी पंहिंजी त न आहे? इहो ईअं बि थी सघे थो, थी बि सघे थो। अच्छा साईं, हलूं था तव्हांजी ज़ाती ज़िंदगीअ ते। तव्हां पाण में घणा भाउर भेणूं? हा साईं, असांजी 4 भेनरूं आहिनि साईं। जी साईं। हिकिड़ी गुज़ारे वई आहे, 3 आहिनि ऐं असां पाण में 3 भाउर आहियूं। जी साईं। 3 भाउर आहियूं। वॾो मां आहियां जी, मूंखां नंढो वरी मुनवर अली जी, उहो ड्राफ्ट्समैन आहे हिते बाबडा में। जी साईं। ऐं ॿियो जेको असांजो नंढो भाउ आहे मंज़ूर अली जोखियो जी, उहो पाण वॾो दानेश्वर बि आहे, अदीब बि आहे, किताब जेके कहाणियुनि जा मजमुआ बि कया आहिनि। पर उन जेके ख़ासि तौर ते उन जेके पंहिंजे सफ़रनामा लिखिया आहिनि साईं, उहे लंडन जा या अमेरिका जा, उहे पढ़णु वटि आहिनि जी। हा, जहिड़ी हुननि जी छपाई आहे, जहिड़ो गेटअप आहे, पर माशाअल्लाह उन मवाद बि तमामु पढ़णु जहिड़ो आहे। सामिन सां ज़िक्र कंदो, छा कंदा आहिनि मंज़ूर पाण? मंज़ूर साहिबु साईं पाण जेको आहे हिन वक़्तु कमिशनर आहे इनकम टैक्स में माशाअल्लाह, CSS कई, पर वॾो होनहार ऐं तमामु जेको आहे पढ़ियो लिखियो माण्हू आहे। ऐं पहिरीं हुन जेका कमीशन कई बैंकिंग कमीशन जी, उन में जेको आहे उहो 2nd ग्रेड 2 ऑफिसर हो। वरी हुनखे पंहिंजो डिफेंस मिनिस्ट्री ऑफ डिफेंस जी कमीशन पास कई, वरी उते ऑफिसर थियो। पहिरीं PCS कई जी, हुनखे पोइ DMG ग्रुप मिलियो हुन में। वरी पोइ उन ते तक़रीबन मां सम्झो साल खनि जेको आहे अंडर ट्रेनिंग AC रहियो सिंध में। उन दरमियान हुनजी CSS जी रिज़ल्ट अची वई, उन में हिनखे मिलियो इनकम टैक्स ग्रुप जी। हाणे उहो माशाअल्लाह उहो पहिरीं AC हो। घणो ज़मानो लाहौर में, हाणे कराची में? हाणे कुझु वक़्तु लाहौर में रहियो, साल खनि, हाणे कराची में। इहो मूं ज़िक्र तव्हां सां इन जे करे कयो त असांजा सामाइन जेके आहिनि मंज़ूर साहिब खे सुञाणनि था। ऐं जियो तसलसुल जॾहिं तव्हांजो निकितो, तव्हां चयो त मुंहिंजो भाउ आहे नंढो, त मूं चाहियो पियो त तव्हां पंहिंजे हुन सां लफ़्ज़नि सां ॿुधायो पंहिंजे भाउ खे जेको आहे। सामाइन, मंज़ूर साहिबु इंतिहाई क़ाबिल माण्हू आहे, नौजवान आहे, ऐं उन जूं तख़लीक़ूं यकीननि तव्हां पढ़ियूं आहिनि, उनजा सफ़रनामा तव्हां पढ़ंदव। इंतिहाई टैलेंटेड माण्हू आहे। जीअं अनवर साहिब जो को मिसाल न आहे, पब्लिकेशन में को मिसाल न आहे। हालांकि ॾिसो त नंढपण खां हुननि जी ज़िंदगीअ में जेके तकलीफ़ूं, उनजे बावजूदि हुननि में जेको हौसलो हुयो, जंहिं घर सां तालुक़ु रखनि पिया, तॾहिं हुननि वटि एतिरा वसाइल न हुआ, उनखां पोइ बि हू पढ़ी पिया। ऐं जीअं ज़िक्र कनि था त जंहिं घर में अधीअ जी शादी हुई, उते रोशनीअ जो थियणु ऐं पोइ हिकिड़े अहिड़े इदारे में मुलाज़मत करणु, उतां साईं पाण रिटायर थिया। साईं, ॿियो ज़ाती सवाल कयूं था। जी जी जी। तव्हांजो नंढड़ो बि असां सां गॾु स्टूडियो में वेठो आहे, भला ज़िंदगीअ में कॾहिं मोहबत कई? हा साईं, बिल्कुलु कई। उनजो ज़िक्र करणु चाहींदो या नंढड़े खां लिकाईंदो? न, नंढड़े खां लिकाईंदासीं, पर उहा मोहबत ईअं सम्झो त ऐं मोहबत आहे उहा जेका नाकाम थी, जेका फ़ाइदो सो उहा जेको आहे उहो पंहिंजे नतीजे ते न पहुती, पर तमामु गहराई सां मोहबत कई। माशाअल्लाह माशाअल्लाह। ऐं सही माना में जंहिंखे मोहबत चइबो आहे, उहा असांजे महले में हूंदी, साम्हूं रहंदी असांजे घर, उन सां तमामु घणो जेको आहे मुंहिंजो हलियो।
घर न ॿुधाए तव्हांजो शहज़ादो वेठो आहे यकीनन उहो ॿुधे पियो। अच्छा, तव्हां शादी जेका कई उहा पंहिंजे ई माइटनि मां? हा, उहा मां पंहिंजे माइटनि मां कई। असल में जेको आहे पहिरीं मुंहिंजी पंहिंजो मङणो थियल हूंदो हुओ असांजे मासात सां, पर पोइ उहो वरी न हली सघियो, छो त उन में थोरो असांजो उहो जेको थींदो आहे न माशरती वॾो हुयो, माना हू वॾा माण्हू हुआ चङा सरदी वारा हुआ, असांजो वरी हाल सफ़ा हीणो हो। जेसि ताईं मां नौकिरी वञी लॻुसि, नौकिरी सां लॻण खां पोइ त पोइ अलाह साईं वॾी मूं ते महिरबानी कई, पर उन खां अॻु में जेको आहे असांजो हाल तमामु हीणो हो, त पोइ उहो मङणो ख़तमु थी वियो। पोइ वरी जॾहिं मूंखे इहा नौकिरी मिली, वरी मां पंहिंजो घर बि ठाहे वियुसि लाड़काणे में, त पोइ वरी उन्हनि ई वरी ऑफर कई त तव्हां असांखे वठो। पोइ मां चयो हाणे बसि तव्हां पाण मना कयो। पोइ वरी असां जेको आहे पोइ जीअं रिश्तनि जो ॾिबो आहे पंहिंजो, त ईअं पोइ विच वारा दोस्त हुआ जन पोइ वरी असांजो रिश्तो वञी करायो नएं दरे में जोखिया। मुंहिंजो जेको सहुरो मोहम्मद इब्राहिम जोखियो, उहो हुयो बेलदार वीचारो हिन में इरिगेशन में बंदि ते, उहो ॾाढो हिकिड़ो इज़त वारो माण्हू, भलो इंसानु मुंहिंजो सहुरो। उन खां पोइ वरी असां निभायो, वरी ताईं गॾु आहे असां सां। मुंहिंजो पंहिंजो बचड़नि जी जेको आहे वालदा आहे, मुंहिंजूं 2 नियाणियूं आहिनि माशाअल्लाह, ऐं 3 मुंहिंजा पुटड़ा, जमशेद, जुनेद ऐं जवाद। जमशेद त तव्हांखे ॿुधायमि कहाणी ज़िक्र कंदो, तव्हां पाण बि कयो, असांजो दोस्त आहे नौजवान, तव्हां पाण बि ज़िक्र जमशेद जो कयो। जमशेद तमामु जेको आहे उहो बि होनहार छोकिरो आहे, उहो बि CSC जी तयारी कंदो रहियो, पर उहो त तव्हां वांगुरु ई उहो जेको आहे वक़्त ऐं हालात थिए थो, CSC जी 2 भेरा रिटर्न बि कढी वियो, पर पोइ वीचारो रहिजी वियो। पर पोइ आख़िर में हुन जेको आहे रेडियो पाकिस्तान जी जेका कमीशन आहे, उन खां पोइ रेडियो पाकिस्तान में जेको आहे न्यूज़ एडिटर जे इस्लामाबाद खे जॉइन कयो, हेडक्वार्टर में रहियो। इन द मीन वाइल वरी PCS हुनजी पास थी वई, उन में सेक्शन ऑफिसर जो हुनखे ऑर्डर मिलियो, उनजी मेडिकल थी, अराइवल थी, सभु कुझु थियो, पर बदकिस्मत सां उहो वरी 227 नौजवान साईं, माना कई माण्हू हुन में चवनि था त साइको केस थी वियो। जॾहिं 1.5 साल 2 साल घर में वेठो हो, पोइ शुक्र आहे, पर उहो पंहिंजी जदोजहद जारी रखंदो हो, ॿिया इम्तिहान ॾींदो हो। पोइ उन में ॿियो इम्तिहान ॾींदे हुनखे ज़ेबिस्ट में जेको आहे उनखे मेरिट ते उते लाड़काणे में हुनखे खयूं अथऊं, एडमिनिस्ट्रेशन ऑफिसर आहे लाड़काणे ज़ेबिस्ट जो, ऐं माशाअल्लाह ख़ुशि आहे हाणे ॾाढो। पंहिंजी फैमिली अथसि, 2 ॿारड़ियूं अथसि, हिकिड़ी घरवारी अथसि, उन्हनि खे उते वठी वियो आहे, सो उते हाणे माशाअल्लाह ख़ुशि आहे। ॿियो नंबर छोकिरो जेको आहे उहो वरी वाबडा में ई जेको आहे उहो बि मेरिट ते थी वियूं भर्तियूं, त हुन में हुनखे अकाउंट असिस्टेंट आहे उहो, पर हाणे BPS 16 में 16 ग्रेड में आहे। हाणे हुनजो नेक्स्ट प्रमोशन असिस्टेंट डायरेक्टर, हुनजी पोस्टिंग किथे आहे? हुनजी पोस्टिंग हिते हैदराबाद में ई आहे, कासमात डिवीज़न में हुनजी जेको आहे पोस्टिंग आहे। ऐं हाणे जिथे मां रहां थो जेको बंगलो आहे C टाइप मिलियल असांखे, उहो बि नंढड़े नाले ते आहे, छो त मुंहिंजो बंगलो जेको हुयो असांजो B टाइप, उहो त 17 में मां रिटायर थियुसि, त उहो ख़ाली करिणो ज़ाहिर आहे। पोइ वरी हिन ई नाले ते असांखे बंगलो जेको आहे उहो महिरबानी आहे हुननि जी एस्को वारनि जो ॾिनो। टियों नंढड़ो जेको आहे जवाद हुनजो नालो आहे, उहो माशाअल्लाह जेको आहे करे पोइ CSS जी तयारी, ऐं उहो अञा वेठो कोन्हे को CSS में, पर हिन साल चए थो त इनशाअल्लाह उहो वेहंदो, पर उहो बि काफ़ी पढ़ियो लिखो आहे ऐं होनहार आहे। नंढड़ी मुंहिंजी 2 आहिनि, हिकिड़ी हुमेरा, हिकिड़ी सुमेरा। हुमेरा जी शादी जेको आहे हिते असांजो पंहिंजो जेको छोकिरो हुमेरा जो मारोटी थी, उन सां कराई आहे, उहो ऑडिट ऑफिसर आहे, उहो वाबडा में ऑडिट ऑफिसर जी। सो हिकिड़ी धीअ उहा आहे मुंहिंजी, उहा पाण MA सोशलॉजी बि आहे माशाअल्लाह, ऐं शौक़ु बि अथसि अॻिते पढ़ण जो। तव्हांजे सभिनी ॿारनि जी तालीम हैदराबाद जी? सभिनी जी हैदराबाद जी बिल्कुलु आहे। जेका नंढड़ी मुंहिंजी ॿी आहे सुमेरा, उहा बि इंग्लिश में हुनजी मास्टर्स आहे, ऐं उनजी शादी वरी जेका आहे उहा त असांजी पंहिंजी फैमिलीअ में न आहे, लगारी फैमिली आहे लाड़काणे जी, उते थियल आहे। उहा कराची हूंदी आहे, डिफेंस में रहंदी आहे, ऐं माशाअल्लाह उहा ख़ुशि आहे पंहिंजे घर में माशाअल्लाह। उनजो मुड़ुसु जेको आहे न्याज़ लगारी साहिबु, बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में डिप्टी डायरेक्टर आहे जी, ऐं लाड़काणे जेका लगारी फैमिली आहे पहिरीं माशाअल्लाह ॿारनि जूं ज़िमेदारियूं तव्हां तक़रीबन साईं। ऐं 2 पुट मुंहिंजा शादीशुदा आहिनि, बाक़ी हिकिड़ो जेको 3 पुट आहे उन अञा शादी न कई आहे, उहो चयो त पहिरीं किथे मां सेटल थिया जी, पोइ वरी इनशाअल्लाह उनजी शादी बि कराईंदासीं। 4 ॿारनि जी शादी बि थी वई आहे। साईं अनवर साहिब जीअं पंहिंजे फर्ज़नि जो ज़िक्र कयो जमशेद जो, त उन ॻाल्हि खे मां अॻियां वधायां त जमशेद इंतिहाई सुहिणो क़ाबिल नौजवान आहे,
तव्हां अगरि उन नौजवान खे ॾिसंदो त तव्हांखे ॾिसण मां ई लॻंदो हिकिड़ो पढ़ियो लिखियो ऐं हिकिड़ो सुहिणो सुलछणो ऐं साफ़ सुथरनि कपिड़नि पाइण वारो नौजवान ॾिसण मां तव्हांखे लॻंदो त हीउ इंतिहाई पढ़ियो लिखियो माण्हू आहे। साईं ज़िक्र कयो त पहिरियों हुननि कमीशन ॾेई रेडियो पाकिस्तान इस्लामाबाद में न्यूज़ एडिटर जी हैसियत सां हुननि उते जॉइन कयो, पर पोइ उन्हनि महसूसु कयो त शायदि मुस्तक़बिल किथे अॻियां थी सघे थो। उनखां पोइ उन्हनि PCS जी जेको नतीजो आयो उनखे ऑर्डर मिलियो, उनखां जॉइन करण जा ख़्वाहिशमंद हुआ, पर पोइ वक़्तु ऐं हालात उनखे क़बूल न कयो। ॾिसो, नौजवान खे मायूसी थिए थी ऐं जॾहिं हिकिड़ो नौजवान पंहिंजनि ॿारनि समेत घरु वेहिजी वञे त यकीननि उहे परेशानियूं उहे ॿचड़नि खे ॾिसी उन्हनि जो मुस्तक़बिल जॾहिं सोचींदो हूंदो जमशेद त उहे तकलीफ़ूं हुयूं, पर मुसलसल महिनत सां मुसलसल कोशिशि खां पोइ अॼु माशाल्लाह हू लाड़काणे ज़ेबेस्ट में एडमिनिस्ट्रेटर ऑफिसर आहे। असांजो नौजवान दोस्त आहे ऐं असां हिन रेडियो जे माइक जे तसलसल सां असां हुन लाइ तमामु घणा दुआ गुआयूं। साईं, हिकिड़ो तारीख़ी कमु तव्हां जेको कयो आहे कयो पिया, काफ़ी ज़माने खां पब्लिकेशन जो कमु सिंध रसालो हिकिड़ो तव्हां कढो पिया। कुझु अर्सो पहिरियों साईं अनवर साहिब मूंखे फ़ोन कई त तव्हांखे हिकिड़ो रिसालो मोकिलिणो आहे, एड्रेस ॾियो। मूं साईं खे एड्रेस ॾिनी, जॾहिं उहो मूं वटि पोस्ट थी पहुतो ऐं रिसालो मूं खयो त मूंखे हैरत लॻी त एॾो वज़नदार, एॾो एतिरनि सुफ़नि ते मुश्तमिल हिकिड़ो रिसालो मूं जॾहिं उनखे खोले ॾिठो त मूंखे इंतिहाई ख़ुशी थी त अनवर साहिब जी जेका उन में महिनत आहे, उन में हर सिन्फ़ खे साईं पंहिंजे रिसाले में शामिलु कयो आहे। इंतिहाई महिनत सां पाण एडिटर तौरु उन रिसाले खे हलाइनि पिया। साईं, ख़्यालु हिकिड़ो तव्हांखे थियो त हिकिड़ो रिसालो छपिजे नौजवाननि लाइ सिंधी अदब में, त उनखे तव्हां कीअं छंट छाण कंदा आहियो, छपाईंदा आहियो? त यकीननि तव्हां वटि बेशुमार तख़लीक़ूं पहुचंदियूं हूंदियूं, कहाणियूं, नावलनि जो हिसो, शाइरी, सफ़रनामा, उनजी कीअं छंट छाण था कयो तव्हां? हा साईं, हिकु त मां जेको पहिरीं अर्ज़ु कयुमि त हीउ रिसालो कढण जो जेको मक़सदु हो इहो उहो हो त जेको लाड़काणे जे ज़माने में जेको अदबी असांजी उथी वेठी थी या ॾिठियोसीं या पंहिंजूं कहाणी मोकिलण लाइ छपजाइण लाइ मोकिलींदा हुआसीं त पोइ जेके जवाब मिलंदा हुआ उन खे ध्यान में रखी मां इहो महसूसु कयो त अहिड़ो को प्लेटफॉर्म हुजे जिते इहा ॻाल्हि न हुजे त बाबा तुंहिंजो फलाणे जाइ ते छपी आहे, इन करे असां न छपींदासीं, बिल्कुलु फलाणे हंधि छपियो आहे तुंहिंजो। पहिरियों जेको असांजो जेको एडिटोरियल जेको तव्हां पढ़ी ॾिसो, जेको सिंध जेको सियारो 1983 जो पहिरियों शुमारो आहे, जंहिंजी जेका आहे मुहूरत हिते प्रेस क्लब हैदराबाद में थी हुई, काज़ी अब्दुल मजीद आबिद वॾो नालो आहे, उन्हनि हिन जो इफ़्तिताह कयो। ऐं मदद अली सिंधी साहिब हुन पेश हुआ असां सां गॾु। उहो उन कढण जो मक़सदु इहो हुयो ऐं उहो ज़ुल्फ़कार राशिदी साहिब बि इहो ई ज़ोर ॾेई चवंदो हो त बाबा केतिरा नौजवान आहिनि जेके हिकिड़े फलाणे रिसाले खे मोकिलनि था त उहे चवंदा न बाबा हिन जी हुते छपियो आहे, पर हीउ माण्हू जेको आहे उनखे मेरिट ते खणे थो। जेकॾहिं उन में आहे त जेकॾहिं छिपण जो हुन में आहे थूम त हीउ माण्हू उनखे बग़ैर कंहिं ॾिसण ते उहो करे थो। उहा ई असांजी पॉलिसी आहे। हाणे जेको पहिरीं शुरूआती दौर में मुंहिंजो भाउ मंज़ूर जेको आहे मूंसां गॾु हूंदो हो, अली नवाज़ फुल साहिबु, उहो तमामु घणी मदद कंदो हो मुंहिंजी। उहो हली वेंदो हो सभिनी अदीबनि वटि, अदीबाउनि वटि ख़ासि तौर ते, उहो मूंखे घणो मवादु आणे ॾींदो हो ऐं मयारी मवादु असांखे मिली वेंदो हो साईं। ऐं हाणे बि जेको हे वक़्तु असां कढियोसीं त उन में बि असांजो इहो ई पॉलिसी आहे, दोस्तनि खे इहो ई चयोसीं त बाबा मेरिट ते जेको बि लिखंदो, जिथां बि लिखंदो, असां हुनखे बिल्कुलु छपंदासीं। हाणे जेको मिसाल तौरु हाणे जेको पर्चो अचे पियो 8 नंबर, उन में ख़त आहिनि मोहतरम अब्दुल कादर जूने सो साईं जा ख़त आहिनि जेके उन ख़त जेके कंहिं अदीब दोस्त ते लिखिया आहिनि साईं, पर उनखे उन दिलि जूं ॻाल्हियूं ॿुधायूं। जी साईं। अच्छा, तव्हांखे बेशुमार यादगिरियूं आहिनि, कॾहिं ख़्यालु आयो आहे त यादगिरियूं लिखजनि या ऑटोबायोग्राफी लिखिजे? हा साईं, हा, इहो मां ज़िक्र तव्हां करणु रहिजी वियो त उहो ऑटोबायोग्राफीअ जो बि किताबु आहे, पूरे जो पूरो जेको ऑटोबायोग्राफी मां जेको आहे, हिकु भेरो त मां जॾहिं वांदो थींदो हुयुसि त लिखंदो हुउसि, जॾहिं लाहौर पोस्टिंग थी त उते थोरी वांदकाई हूंदी, पोइ उते वेही मां जेको आहे पंहिंजी ऑटोबायोग्राफी लिखी। उहे मां सां 2 किताब उहे थी वेंदा, एतिरो लिखियलु आहे मवादु, पर अञा उहो थोरो अणपूरो आहे, विचूं किथां जीअं मूंखे यादि अची वियो त उहे लिखंदो वियुसि। उहो किताब बि इनशा असां 6 महीननि खनि में उहो बि ॾींदासीं। बाक़ी जेके उहो तव्हांजा नंढेला जा मुंहिंजा दोस्त हुआ नी साईं, उन्हनि जो ज़िक्र ज़रूरु मां कंदुसि। ज़रूरु त उते मैट्रिक ताईं मूंसां गॾु पढ़ियो आहे अख़लाक अंसारी साहिबु, इहो असां वेहंदा ई गॾु हुआसीं, हिकु बेंच ते वेहंदा हुआसीं। ऐं उन खां पोइ फताह शेख हूंदो हो साईं, मुख़्तार अली समूह साहिबु, ऐं मुख़्तार शेख अॼुकल्ह वकील आहे लड़काणे में, उहो बि मूंसां गॾु पढ़ियो।
शाहिद कुरैशी वकील आहे लाड़काणे में सुठो सीनियर वकील आहे, उहो बि साईं मूंसां गॾु पढ़ियो। उहो शाहिद कुरैशी त मूंसां साईं प्राइमरीअ खां गॾु पढ़ियो। अच्छा अच्छा। हा, छो जो असांजे महले में रहंदो हो। जी साईं जी। स्कूल बि गॾु वेंदा हुआसीं, रोज़ु मोटंदा बि गॾु हुआसीं। असां 3 नंढड़ा हूंदा हुआसीं ॿार पाण में, हिकिड़ो शाहिद, हिकिड़ो मां, हिकिड़ो हूंदो सतार कलोड़ो। जी साईं। उहो पोइ वधीक पढ़ी न सघियो वीचारो। जी। ॿियो शबीर सुरियो हूंदो। इहे 4 ॼणा असां जी प्राइमरी तालीम सां गॾु वेंदा हुआसीं। सुरिया जे पधर में गुज़री वरी स्कूल वेंदा हुआसीं, वरी मोटी ईंदा हुआसीं। ऐं ॿी ख़ासि ॻाल्हि इहा हूंदी साईं असांजे स्कूल जी, शाह मोहम्मद स्कूल जी, त उते को एजुकेशन हूंदी। अच्छा। हाणे आहे अहिड़ा कोन, बाक़ी उन वक़्तु छोकिरियूं ऐं छोकिरा गॾु पढ़ंदा हुआ। अच्छा अच्छा। हा, मूंसां गॾु मुंहिंजी भेण जेका आहे, मूंखां जेका वॾड़ी कलसूम नालो, उहा मूंसां गॾु हलंदी। जी साईं। ऐं ॿियो अब्दुल वहाब सुरियो, हाणे अॼुकल्ह उहो शिकागो में रहे थो, कारोबार थो करे, उहो बि असां सां गॾु पढ़ंदो हो। इहे जेके आहिनि इहे मैट्रिक ताईं या जेके असांजा दोस्त आहे, उनजो ज़िक्र करण बि तमामु ज़रूरी साईं। बिल्कुलु ज़िंदगीअ में इंसान खे ख़्वाहिशूं रहनि थियूं। जी जी। यकीनन माण्हू ख़्वाहिशुनि खां भॼी नथो सघे। नंढियूं वॾियूं थोरियूं घणियूं ख़्वाहिशूं रहनि थियूं ज़िंदगी में। का अहिड़ी ख़्वाहिश जेका तव्हांजी पूरी नथी हुजे ऐं तव्हां अॼु ॾींहं ताईं सोचींदा हुजो त या काश मुंहिंजी इहा ख़्वाहिश पूरी थिए। साईं ख़्वाहिश जेकॾहिं मां सफ़ा न लॻो आहियां, बसि ख़्वाहिश एतिरी हूंदी आहे त पंहिंजो घरड़ो हुजे, पंहिंजी सवारी पंहिंजी हुजे, अला कंदो त उहो रहियूं बि आहिनि। बिल्कुलु। घर हिकु खां 2-3 बि रहिया आहिनि मूं वटि, पर वरी कोई तकलीफ़ में अची वियासीं त पोइ थोरो ज़रूरु थिए थो। बसि ॿी का ख़्वाहिश न हूंदी आहे, सफ़ा न हूंदी। अच्छा, ज़िंदगी में छिरकाईंदड़ वाक़िया सामीन सां अगरि तव्हां। हा साईं, बिल्कुलु साईं। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जेका शेयर करणु चाहींदुसि दिलचस्पी खां। ज़रूरु। 96-97 जी ॻाल्हि आहे त मूंखे हिननि हिते लाहौर में अटैच करे छॾियो। त उन्हनि ॾींहंनि में मुंहिंजो भाउ मंज़ूर जेको आहे, उहो ट्रेनिंग करण जे लाइ उते छो जो CSS हुनजी पास थी वई, त उहो शाम जो मां रहंदुसि होटल ते, शाम जो आयो, मूंखे चई दादा इहो मां सिड़जी आयो आहियां तव्हां ॾे, ऐं तव्हां पंहिंजो हथु ॾेखारियो हिकिड़े माण्हूअ खे। कंहिंखे ॾेखारिया? चई असल में कल्ह हीअं थियो त चई असां वियासीं लिबर्टी चौक, उते लिबर्टी बुक्स में अंदरि वञी 1-2 किताब वरितोसीं। दर ते निकितासीं त हिकिड़ो हमराह बीठो हो, जंहिंजे हथ में हिकिड़ो हुयो बैनर हो नंढड़ो, उन ते लिखियलु हो पामिस्ट। उहो झली बीठो। असां वज़राए मज़ाक उनखे हरभुर चयोसीं, हथु ॾेखारियोसीं। 2-3 दोस्त हुआसीं गॾु, उन्हनि हथु ॾेखारियो, हिकिड़े ॾेखारियो, ॿियो मूंखे चयो तूं बि ॾेखार। मां चयो यार मां न ॾेखारींदो आहियां, मूंखे बिलीव न कंदो आहियां। चई तूं ॾेखार त साईं। पोइ उन मुंहिंजो हथु ॾिठो, पर हुनखे जीअं मां हथु ॾिनुमि, मंज़ूर चयो त चयोमांसि त सईद साहब बात सुने, आपने मेरे दोस्तों को सब कुछ बताया, मुझे सिर्फ एक चीज़ बताओ कि मुझे ये बताओ मैं वापडा में इंजीनियर हूँ, इधर मेरी पोस्टिंग है वापडा हाउस में, मुझे सिर्फ ये बताओ कि मेरी ट्रांसफ़र सिंध में कब होगी। मंज़ूर हुनखे चयो, हालांकि मंज़ूर पाण CSS जेके हा त हुन हथु ॾिसी हिकु हथु ॿियो हथु अॻियों पोयों, चई यार आप तो इंजीनियर है ही नहीं, आप कैसे कहेंगे इंजीनियर? चई फिर क्या हूँ मैं? चई भाई इसमें कभी CSS में बैठे हो? चई नहीं। चई PCS में? चई वो क्या होती है? मैं तो बैठा ही नहीं। चई यहाँ आपका हाथ बता रहा है कि आप CSS भी पास कर चुके हो, PCS भी आपके पास है, आप फौरन फार्म भरो, इस साल या फार्म भरो, आपका तो हाथ बता रहा है कि आप उधर हैं, आप उस लाइन में। पोइ मां हुनखे सीरियस थी मां हा वाक़ई मां तोखे दाज ॾिनो। त हिन ॿिए ॾींहुं हेॾो मुतासिर थियो, ॿिए ॾींहुं अची मूंखे होटल ते चई दादा तव्हां आहियो, मां हुनखे चई आयो आहियां त मुंहिंजो भाउ वीचारो तकलीफ़ में आहे, उनजो बि त ॾिसो छा आहे क़िस्मत जो हाल। पोइ मां उन वटि वियसि साईं, मूंखे चई साईं हथु ॾिसंदुसि त मां वठंदुसि 200 रुपया, पर जेकॾहिं तव्हां 500 रुपया ॾींदो त मां तव्हांखे रिपोर्ट लिखत में ॾींदुसि त तव्हांजे हथ में छा आहे। मां तूं 500 वटि कॾहिं ॾींदे? चई मां ॾींदुसि पर हफ़्ते में, तव्हां मूंखे पंहिंजा प्रिंट ॾेई वञो हथ ॿिन्ही हथनि जा। मां हुनखे प्रिंट ॾिना, पोइ मां चयो हफ़्ते खां त सुभाणे त मां वञा थो लाड़काणे मोकल ते। चई पोइ तव्हां उतां जी एड्रेस ॾियो, मां तव्हांखे रजिस्टर पोस्ट करे छॾींदुमि, पोस्ट कंदुमि या UMS कंदुसि। पोइ उहा हुन साईं मूंखे मोकिले ॾिनी, उहो 7-8 सुफ़्हनि जी रिपोर्ट आहे जी। उन लिखियो हो त जेको आहे तव्हांजी जेका तव्हां प्रांशल उधारो आहे उनजे उहिदे मथे उहिदे ताईं तव्हां वेंदव, पर उन दौर में तव्हां सां हिकिड़ो वाक़ियो थींदो जेको पोइ तव्हां सॼी ज़िंदगी को विसारे न सघंदव, ऐं एॾो ख़तरनाक वाक़ियो हूंदो जेको तव्हांजी फैमिली खां बि न वसंदो, तव्हांजे ॿारनि खां बि न वसंदो, एॾो वाक़ियो हूंदो। पोइ वरी मां परेशान थियुसि, मां वरी वियोमांसि, मां चयो भला छा एक्सीडेंट आहे छा? चई न एक्सीडेंट बि न आहे, बीमारी आहे छा भला? चई बीमारी बि न आहे। मां चयो छा आहे?
चई बसि इहो मां ॿुधाए बि नथो सघां ऐं बसि आहे तव्हांजी ज़िंदगी में ऐं ज़िंदगी जी आहे बि बिल्कुलु आख़िरी दौर जेको तव्हांजो रिटायरमेंट जो हूंदो डायरेक्टर जनरल हूंदो हुउसि दर मुंहिंजे दर ते पर्ची न हूंदी हर आम माण्हू तव्हां सां मिली सघे हर माण्हू मिली सघे इहो मुंहिंजो ॾोह साईं इन ॾोह जी पादाश में मां जेको आहे जेका तकलीफ़ तकलीफ़ में गुज़ारियो ऐं तव्हांजे हुन तसलसल सां बचड़नि खे बि तकलीफ़ आई साईं बिल्कुलु सामीन खे तव्हां छा पैगाम ॾींदव जेके तव्हांखे ॿुधनि पिया यकीनन हुननि तव्हांखे पढ़ियो आहे तव्हांजे भाउ अदे मंज़ूर खे पढ़ियो आहे जी साईं जी साईं ॻाल्हि इहा आहे त इरादो जेको आहे न मुसम्मम इरादो हुजे त कंहिं बि शइ खे इंसानु हासिलु करे सघे थो जीअं मां पंहिंजी तव्हांखे ॿुधायमि ज़िंदगी मुंहिंजी त पर मूंखे नंढे लाइ इहो ॾिसी मां क्लर्क थींदुसि माना मतिलबु क्लर्क पढ़ंदुसि माना पढ़ंदुसि पोइ पढ़ाई जो ख़्वाबु भली मुंहिंजी अम्मा मुंहिंजो पूरो कयो उन मूंखे ज़ोरी वञी दाख़िल करायो पर उहा पढ़ाई पोइ ते हलियो वियो माना जेकॾहिं इरादो मुसम्मम आहे इंसान पको आहे त ज़रूरु उहो मंज़िल हासिलु करे थो हिन हिसाब सां मां इहो ई पैगाम ॾींदुसि त कंहिं कोशिशि करे नौजवान पढ़नि कोन था सही टाइम नथा ॾियनि पाण हाणे बि मां हिन नौजवान खे चवां पियो एक्स्ट्रा एक्टिविटीज़ ॿियो टे तूं सुठो मुक़ररु आहे कुझु बि आहे पर टेबल ते वेह ॿधिजी टेबल ऐं कुर्सीअ ते हर नौजवान खे मां चवंदुसि त उहो ज़रूरु 1 कलाकु भली टेबल कुर्सी न हुजे असां सॼी उमिरि खटुनि ते वेही पढ़िया आहियूं खटुनि ते विहाणो रखी हुन ते पढ़ंदा हुआसीं खटुनि ते वेही तव्हां 2 कलाक या 1.5 कलाक कम अज़ कम 1.5 कलाक 2 कलाक तव्हां ज़रूरु ॾियो जंहिंखे चवंदा आहियूं असां सेल्फ स्टडी पोइ कहिड़ो बि किताबु तव्हां पढ़ो भले तव्हां कोर्स जो पढ़ो को ॿियो पढ़ो पर इहो टाइम तव्हां ज़रूरु कढो ऐं इरादो जेको कंदो अलाह साईं तव्हांजी मदद कंदो तव्हांजो पूरो थींदो साईं मां तव्हांजो तमामु घणो थोराइतो आहियां तव्हां रेडियो पाकिस्तान जे स्टूडियो में आयो वॾी महिरबानी सामीन अनवर साहिब खे तव्हां ॿुधो ऐं अनवर साहिब यकीनन तव्हांजे लाइ नओं नालो कोन्हे उन्हनि जूं तख़लीक़ूं तव्हां पढ़ियूं आहिनि अगरि जे तव्हां रिसालो न ॾिठो आहे त इहो हिकिड़ो तमामु वॾो कमु आहे मुंदवार रिसालो साईं कढनि पिया उहो तव्हांखे मिली सघे थो मार्केट मां बि यकीनन तव्हांखे उहो सिंध रिसालो मिली वेंदो ॿियो जेको हुनजो एडिशन अचिणो आहे उहो साईं जीअं ज़िक्र कयो त अप्रैल में अचिणो आहे उहो तव्हां पढ़ी सघो था तव्हां पढ़ण जो शौक़ु ज़रूरु रखो साईं जे पैगाम में बि इहा ॻाल्हि त तव्हां पंहिंजे रोज़ जे ज़िंदगीअ में थोरो वक़्तु कढी बि तव्हां पंहिंजे अदब खे ॾियो पंहिंजे कोर्स खे ॾियो पर पढ़ो ज़रूरु साईं जी ज़िंदगी में जेके तकलीफ़ूं आहिनि उहे असांजे लाइ तमामु वॾो मिसाल आहिनि मां साईं जो हिकु भेरो ॿीहर बि तमामु घणो थोराइतो जिन साईं पंहिंजो वक़्तु कढी असांजे रेडियो पाकिस्तान जे स्टूडियो में आया प्रोग्राम रतीअ जो रहण जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ताईं पहुचे थो प्रोग्राम जो पेशकार ऐं मेज़बान जिबरान ज़ैब खे इन ई दुआउनि सां इजाज़त शाल जिते हुजो आबाद हुजो